नाज़िन टडोलाया वेझो रक्षा ते फायरिंग में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फोत थी वियो, जंहिं बाद मांझि वेलनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा अपडेट्स आहिनि? जीअं त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं मन्नू ख़ान स्टाफ ते नामालूम माण्हुनि पारां कार सवारनि पारां रक्षा ते अंधाधुंध फायरिंग जे नतीजे में 7 ॼणा माण्हू ज़ख़्मी थी विया, जिन में 7 मंझा 3 ॼणा माण्हू टंडोलायर पहुचंदे ई पंहिंजो फौत थी विया ऐं हिकु हैदराबाद में फौत थी वियो। उन खां वधी अॼु हिकिड़ो ॿियो बि फौत थी वञण जे करे फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे ऐं जॾहिं त 2 ज़ख़्मी आहिनि। जेके ज़ख़्मी ऐं फौती ॻोठ गोलो मीर जत जा रवासी आहिनि, जेको पंहिंजी बिरादरी सां गुज़िरियल साल हिननि जो गची बनी जे हवाले सां को तनाज़ो हलंदड़ हो। उन दौरान पंहिंजो जेको आहे सो फायरिंग कई वई आहे, जॾहिं त उते पुलिस नफ़री बि वॾी मौजूदु आहे ऐं जवाबदारनि धुर पारां मालूम थियो आहे त सिर्फ़ु औरतूं जेके घरनि में आहिनि, जवाबदार धुर पारां इहे जेके घर ख़ाली कया विया आहिनि। अञा ताईं का बि FIR न कटी वई आहे, जॾहिं त मोहम्मद मुबीन जो जेको अॼु पंहिंजो फौत थी वञण खां पोइ हिकु त 5 माण्हुनि जा जॾहिं लाश हिकिड़ी जाइ तां निकिरण खां पोइ जेको आहे सो तर में ऐं वॾो हैरास पकिड़िजी वियो हलियो आहे ऐं पुलिस जे मूजिबि त धणनि मंझां अञा FIR दाख़िल न कराई आहे। जेके ज़ख़्मियुनि ऐं फौतुनि खे पंहिंजो तस्दीन करण जे सिलसिले में ऐं उन में मसरूफ़ आहिनि ऐं SSP रुख़सार खावड़ टंडोलायर साफ़ खे ॿुधायो त केतिरा बि भले बाअसर ॾोहारी छो न माण्हू हुजनि, पर उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं मारिजी वियल माण्हुनि सां इंसाफ़ कयो वेंदो। ऐं जॾहिं त अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे ऐं 5 माण्हुनि जे फौत थियण खां पोइ घर में कोहराम मची वियो आहे। जी नसीर, जी मेहरबानी।